अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में आपके भलीका और माया फराशा। सबका फिर एक नजर हेडलाइन पे। सिंध में 8000 टेस्ट पास साइंस टीचर भर्ती करण जो फैसलो। सिंध असेंबली के स्पीकर अवैस कादर शाह की सदारत हेठ इजलास। तालीम वारो वज़ीर सईद सरदार शाह, अपोजिशन लीडर अली खुर्शीदी ऐं ॿिया बि शरीक। वेटिंग उम्मीदवारनि जे मुद्दे में वाद न करण जो फैसलो। स्पीकर अवैस कादर शाह चयो आहे त भर्तियुनि जो अमल मेरिट, शफ़ाफ़ियत ऐं कानून मूजिब मुकम्मल कयो वञे। उम्मीदवारनि सां नाइंसाफ़ी न थियणु घुरिजे। कर्क में पुलिस जो ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त खटक डैम, कर्क ऐं कोहाट बॉर्डर ते दहशतगर्दीअ जी मौजूदगी जी इतला ते ऑपरेशन कयो वियो। दहशतगर्दनि पुलिस मथां फायरिंग कई, जंहिं ते भरपूर जवाबी कार्रवाई कई वई। मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई पुलिस अहलकारनि जी शहादत में मुलविस हुआ। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर जी मशहद में लखें आलियुनि अखियुनि सां तदफीन। आयतुल्ला ख़ामनाई जी तदफीन हज़रत इमाम रज़ा जे रोज़े में कई वई। जनाज़े नमाज़ शहीद जे वॾे पुट आयतुल्ला सईद मुस्तफ़ा ख़ामनाई पढ़ाई। शहीद सुप्रीम लीडर के आख़िरी अलविदा चवण लाइ मशहद जे रोडनि ते माण्हुनि जो समुंड उथली पियो। ईरानी इख़्तियारनि मूजिब 6 ॾींहं ताईं तहरान, कुम, नजफ़, करबला ऐं मशहद में जनाज़े जे जुलूस में 4.25 करोड़ माण्हुनि शिरकत कई। आयतुल्ला ख़ामनाई 131 ॾींहं अॻु अमेरिका ऐं इसराइल जे गॾियल हमले में शहीद थियो हो। हिक ॿिए मथां हमलनि बावजूद अमेरिका ऐं ईरान विच में टेक्निकल सतह जूं ॻाल्हियूं जारी। अमरीकी इख़्तियारनि दावा कई आहे त अमेरिका ईरान सां मसइलनि जे हल लाइ पुरअज़म आहे। अमरीकी टीवीअ मूजिब पाकिस्तान ऐं क़तर सालिस तौर छिकताण घटाइण लाइ सरगर्म आहिनि। अमेरिका ऐं ईरान खे ॿीहर ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। ओरमाड़ा वेझो हादसे जो शिकार थियल जहाज़ जो वधीक मलबो ऐं पुर्ज़ा ऊन्हे समुंड मां हथ। वाक़िए जी जांच ब्यूरो ऑफ एयरक्राफ्ट सेफ्टी इन्वेस्टिगेशन हवाले। जहाज़ जे ब्लैक बॉक्स समेत अमले जे 5 माण्हुनि जी ॻोल्हा जारी। शारजा खां कराची ईंदड़ निजी एयरलाइन जो कार्गो जहाज़ 3 ॾींहं अॻु हादसे जो शिकार थियो हो।